नाज़िर मुरीद शाख भरसा ॻोठ अबड़ा में गवर्नमेंट प्राइमरी स्कूल गुज़रियल 1.5 साल खां बंद पियल आहे, जंहिं सबब शागिर्द तालीम खां महरूम आहिनि। ॻोठाणनि एहतिजाज कंदे स्कूल खोलाइण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां ॾिसो था अब्दुल कादिर अबड़े जी ही रिपोर्ट। जी मां मौजूद आहियां हिन टाइम मुरीद शाख भरसा ॻोठ अबड़ा में, जिते वॾो क़दीमी ॻोठ पुराणो आहे। हिन स्कूल 1981 खां वठी स्कूल मंज़ूर थियल आहे, जिते गुज़रियल 1.5 साल 2 सालनि खां वठी स्कूल बंदि कयो वियो आहे रिश्वत एवज़। वधीक हिन टाइम असां सां ॻोठाणा मौजूद आहिनि, पुछूं था ॻोठाणनि खां। स्कूल काफ़ी सालनि खां बंदि पियो आहे, छो त पहिरियों त किरोना जे करे बंदि हुयो। असां चयो फ़िलहाल किरोना आहे ठीकु आहे, हाणे स्कूल पूरे मुल्क में खुली चुका आहिनि। असांजा ॿार दर पदार आहिनि। स्कूल हिते तक़रीबन 10-12 किलोमीटर परे आहे। असांजो ॻोठ में स्कूल मंज़ूर शुदा आहे, उस्ताद ईंदा हुआ पढ़ाईंदा हुआ। हाणे उस्ताद भी मोटी विया आहिनि, पोइ हिते DC घोटकी खे भी अपील कयोसीं स्कूल खुलायो वञे जीअं असांजा ॿार तालीम हासिल करे सघे। जंहिंमें स्कूल 81 खां वठी मंज़ूर आहे ऐं हलंदड़ रहियो आहे। 40 साल तक़रीबन स्कूल हलंदो रहियो आहे, जेको 2 सालनि खां वठी। हाणे सियासी चक्कर ऐं रिश्वत जे चक्कर में अची करे ऐं जेको आहे स्कूल असांजो हलंदड़ स्कूल बंदि ॼाणायो वियो आहे ऐं बंदि थियल स्कूल उते मस्तर ॾिना विया आहिनि। ऐं जेको आहे सो मां हर ऑफिसर वटि वियो आहियां, DO वटि, DC वटि, ADO वटि, लेकिन कागज़नि जी कार्रवाई करे मां ख़ुशि करे था छॾनि त तुंहिंजे स्कूल में मस्तर ॾिनोसीं। उन खां बाद में फ़ोन ते बि DO चयो ADO खे, जुमाणी सां मां मिलियुसि। जुमाणी जवाबु ॾिनो त बाबा ही मां ज़ुल्म न कयो आहे, इहो DO पैसा वठी करे। आला हुकुरमाननि खां इहा घुर आहे त ख़ुदा वास्ते मुंहिंजी इहा घुर पूरी कनि। जीअं त इलाइक़े वासियुनि जी ॻोठ वारनि जी तव्हां ॻाल्हि ॿुधी, जेके चवनि था त गुज़रियल 2 सालनि खां वठी असांजो स्कूल बंदि पियल आहे। जेको आहे सियासी इख़्तिलाफ़नि जे करे असां जे ॻोठ सां जेको आहे त इहे कनि था, ॿारनि जी नंढे ॿारनि जी तालीम तबाह थी रही आहे। असां आला हुकुमराननि खां, आला अमलदारनि खां, AC घोटकी, DC घोटकी खां, वज़ीर आला सिंध खां, वज़ीर तालीम खां असां अपील था कयूं त ख़ुदा रा असांजो स्कूल खुलायो वञे, जीअं असांजी तालीम मुतासिर ॿारनि जी न थिए। कैमरा टीम सां गॾु अब्दुल कादिर अबड़ो, मेरान TV, मुरीद शाख।